अगड़ा भरसा ॻोठ मुराद मंगलो जे रहवासियुनि जो अगड़ा पुलिस जी ॾाढाइनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहरो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त पुलिस असांजी दांह ॿुधण लाइ तयार नाहे। राति असांजे घरनि मथां ख़ादिम मंगलो साथियुनि समेत फायरिंग कई आहे, जेका दांह अगड़ा थाणे ते ॾिनी आहे, पर अगड़ा पुलिस असांजी दांह ॿुधण बजाए असांखे दाबा ॾेई रही आहे। असां मिसकीन माण्हू आहियूं, हू रूपोश ॾोहारी क़िस्म जो माण्हू आहे। एहतजाज कंदड़नि जंहिं में अब्दुल हादी मंगलो, गुलाम कादिर, नवीद अहमद, अब्दुल रसूल, नईम अली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजे घर मथां ख़ादिम मंगलो राति फायरिंग कई आहे। अगड़ा पुलिस असांजी दांह ॿुधण लाइ तयार नाहे। हुननि SSP खैरपुर मलिक ज़फ़र इक़बाल ऐं वस वारनि खां मदद जी अपील कई आहे त असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं असांजो केस दाख़िल कयो वञे। अगरि असां सां इंसाफ़ न थियो त एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।